वीडियो में जलाल चांडी की ज़िंदगी के बारे में ये वीडियो तव्हांजे लाइ खणी आया हूँ। ये वीडियो ॿिनि पार्टन में आहे। एक पार्ट में असां तव्हांखे जलाल चांडी जी जेका नंढपिण खां वठी शादीअ ताईं ऐं मरण ताईं जेको कहाणी आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां पोइ जलाल चांडी जी जेका आख़िरी साल वारी ज़िंदगी हुई जंहिंमें जलाल चांडियो बीमार रहंदो हुयो उन जो कुझु हिसो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा जलाल चांडी जे जनाज़े निमाज़ में कहिड़ा सियासी ऐं समाजी माण्हू इकट्ठे थिया ऐं उन खां अलावा जलाल चांडी जा जेके सिंध जा आर्टिस्ट ऐं फ़नकार कहिड़ा जलाल चांडी जे जनाज़े में शरीक थिया ऐं घणनि हज़ारनि जो मजमो हुयो जलाल चांडी जो जनाज़े जो, उहा तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं उन खां अलावा जलाल चांडी जी जेका क़बर आहे उहा कहिड़े ॻोठ में ऐं किथे आहे। दोस्तों, जलाल चांडी जूं खोड़ सारियूं वीडियो असांजे चैनल ते पिया आहिनि, लेकिन हे वीडियो मुकमल ऐं डिटेली वीडियो तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों, जलाल चांडियो हाजी फैज़ मोहम्मद चांडी जे घर में जनमु वरितो ऐं उन खां अलावा जलाल चांडी नंढपिण में ॿकिरियूं चारण ऐं मेहूं चारण स्टार्ट कयो। मेहूं चारींदे चारींदे जॾहिं जलाल चांडियो 8 खां 10 सालनि जो थियो त हाजी फैज़ मोहम्मद चांडी जलाल चांडी खे वञी कंहिं जेको आहे सो स्कूल में दाख़िला वठी ॾिनी जीअं मुंहिंजो पुटु पढ़ी लिखी ऐं वॾो जेको आहे सो अफ़सर थिए। लेकिन जलाल चांडी खे ॻाइण जे तरफ़ तमामु घणो शौक़ु हुयो ऐं जलाल चांडियो पढ़ी न सघियो, कहिड़े बि तरीक़े सां स्कूल मां निकिरी आयो। उन खां पोइ वरी हाजी फैज़ मोहम्मद चांडी साल ॿिनि खां पोइ वरी कंहिं दर्ज़ी वटि उते ॻोठ में वेझे छॾियो जलाल चांडी खे। लेकिन जलाल चांडियो ॻाए ऐं कपिड़ा परावा विञाए पियो त अहिड़े तरीक़े सां दर्ज़ीअ बि उन खे कढी छॾियो। दोस्तों, जलाल चांडियो नंढपिण में जेके ॻोठ में नंढा वॾा मेला थींदा हुया, चाहे केतिरो बि परे हुजनि, पंधु वेंदो हुयो ऐं अकेलो हुयो, यकतारो चपड़ी पंहिंजो साण खणी वञी उन्हनि मेलनि में हिसो वठंदो हुयो। दोस्तों, जेके बि दरगाहनि में मेला लॻंदा हुया ऐं उन टाइम में जेके बि फ़नकार नंढा वॾा ईंदा हुया उहे दरगाहनि जे मेलनि में ॻाईंदा हुया ऐं उते जेका घोर वग़ैरह मिलंदी हुई उन्हनि मां उन्हनि जो गुज़र सफ़र थींदो हुयो। दोस्तों, जलाल चांडियो अहिड़े तरीक़े सां मेलनि में वञी ॻाईंदो हुयो, लेकिन हाजी फैज़ मोहम्मद चांडियो तमामु घणी मुखालिफ़त कंदो हो जलाल चांडी जी त बाबा तूं ॻा न, असां चांडिया धाड़ेल ऐं जेको आहे सो अशराब माण्हू आहियूं, असांजो इन फ़न जी दुनिया में को बि तालुक़ु कोन्हे, तूं ॻा न। लेकिन कुदरत वारे खे कुझु अलॻि ई मंज़ूर हुयो। दोस्तों, जलाल चांडियो जॾहिं 14 खां 15 सालनि जी उमिरि वारो थियो त उन ॻोठ में हिकिड़ो मेलो लॻो जलाल चांडी जे ॻोठ में। ॿिया त फ़नकार खोड़ आया सॼे सिंध मां, लेकिन जलाल चांडी बि उते ॻाए पंहिंजो नालो मञरायो ऐं जलाल चांडियो उन ॾींहं खां वठी मक़बूल ऐं जेको आहे सो पॉपुलर थियो उन ॻोठ ऐं उन मेले में। जॾहिं जलाल चांडी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो, दोस्तों, जलाल चांडियो उन ॾींहं खां वठी मक़बूल थियो। जलाल चांडी जॾहिं उन टाइम में पंहिंजे ॻोठ में ॻायो, उन खां पोइ कंपनी वारनि ऐं उन खां अलावा जेके ॿिया माण्हू हुया उन्हनि जलाल चांडी जी ॻोल्हा स्टार्ट कई ऐं केस्टन कंपनियुनि वारनि लखें रुपया जेको आहे सो ब्रीकेस में खणी ऐं जलाल चांडी खे लखें रुपयनि जी ऑफर कई त बाबा तूं असांजे कंपनी जे बारे में ॻा ऐं असांजे कंपनी जो केस्ट रिलीज़ कर। लेकिन जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन फ़नकार थी उभरियो ऐं जलाल चांडी हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 25 सालनि में पहिरीं शादी कई पंहिंजे रिश्तेदारनि मां ऐं उन खे पंहिंजे माइटनि मां पहिरीं शादी 25 सालनि जे उमिरि में कई। दोस्तों, जलाल चांडियो हलंदे हलंदे वरी कुझु साल पोइ वरी ॿी शादी कई ऐं उन खां पोइ वरी आख़िर में हलंदे कंदे हिकु पंजाबिण औरत सां हिकु अंदाज़े जे मुताबिक़, इन में का बि कन्फर्मश कान्हे का, लेकिन हिकु अंदाज़ो आहे त पंजाब मां हिकिड़ी शादी जलाल चांडी कई, जेका आख़िरी शादियूं 3 जलाल चांडी जूं थियल हुयूं ऐं जलाल चांडी खे हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 5 पुट ऐं 2 न्याणियूं हुयूं, 7 औलाद जो ॿारु हुयो जलाल चांडी खे ऐं जलाल चांडी जूं 3 शादियूं थियल हुयूं। दोस्तों, जलाल चांडियो जॾहिं हिन दुनिया मां वफ़ात कयो, अॻिते हली उन जी तबियत नासाज़ थी, वात मां रतु पियो आयो जलाल चांडी खे, छाजे करे गुर्दनि ऐं जेरे जो तमामु घणो मसइलो हुयो। जलाल चांडियो ॻाईंदो तमामु घणो हुयो, पोइ इन जे करे उन खे गुर्दनि जो मसइलो आरज़ू आयो। पोइ जलाल चांडी खे कराची हिकु निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो। कुझु अरसे खां पोइ जलाल चांडी जी अचानक डेथ थी वई राति जे टाइम ते। पोइ जॾहिं जलाल चांडी जी वफ़ात जी ख़बर सॼे सिंध में फैली हवा वांगुरु, पोइ जेके बि सिंध जा माण्हू हुया उहे जलाल चांडी सां मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडी जे ॻोठ फुल शहर में
तमामु घणा माण्हू कठे थी विया त जलाल चांडे जी मड़ अचे ऐं जलाल चांडे जो आख़िरी दीदार कजे। दोस्तो जलाल चांडियो हिकु बहितरीनु ऐं मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे गुर्दो ऐं जिगर ॾियण जे लाइ हज़ारे माण्हुनि आफ़िर कई डॉक्टरनि खे त बाबा असांजो गुर्दो खपे, असांजो जिगर खपे, असां जलाल चांडे खे ॾियण जे लाइ तयारु आहियूं। लेकिन जलाल चांडे खे कहिड़े बि तरीक़े सां बचायो वञे ऐं जलाल चांडे खे मौत जे मुंहं मां कढियो वञे। दोस्तो हयाती जॾहिं पूरी थींदी आहे त पोइ को बि हरबो इस्तेमालु न थींदो आहे, पोइ माण्हू आख़िरी तारीख़नि में हलियो वेंदो आहे पंहिंजे रब जी तरफ़। जलाल चांडे जी बि हयाती पूरी हुई ऐं जलाल चांडे जो जॾहिं वरी वियो त राति जे टाइम ते मड़ हाणे जलाल चांडे जे ॻोठु आंदो वियो त हज़ारे माण्हू उछकारूं ॾेई रोअण लॻा ऐं उन खां अलावा जेके सिंध जा आर्टिस्ट हुया ऐं सिंध जा जेके फ़नकार हुया उहे बि तमामु वॾी तादाद में जलाल चांडे जे हिन जनाज़े निमाज़ में शरीक थिया। जलाल चांडे जी सॼी राति मड़ घर पियल हुयो ऐं माण्हू ईंदा पिया विया, जलाल चांडे जी आख़िरी दीदार कंदा पिया विया। जलाल चांडे जो हिकु अंदाज़ जे मुताबिक़ सुबुह जो 9 बजे जनाज़े निमाज़ थी ऐं जलाल चांडे खे ॾींहं जो पंहिंजे क़बर पंहिंजे घर वटि उते ई फुल में उते ई पंहिंजे मिटीअ जे हवाले कयो वियो। हिन वक़्तु बि हिकु तमामु बहितरीनु कमरे नुमा जलाल चांडे जी मज़ार ठहियलु आहे ऐं उते ई जलाल चांडे जी क़बर मुबारक बि मौजूदु आहे। दोस्तो जलाल चांडे जो हर साल 10 जनवरीअ ते वरसी थींदी आहे जंहिंमें सवनि जी तादाद में माण्हू कठे थी ऐं गुलनि जूं चादरूं चाढ़े ऐं भेटा पेश कंदा आहिनि जलाल चांडे खे। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु अज़ीम फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जी जेका बि असां ॻाल्हि कयूं उहा घटि आहे। दोस्तो जलाल चांडे जे सखाफ़त जा किस्सा ऐं जलाल चांडियो हिकु सखी इंसानु हुयो ऐं जलाल चांडे पंहिंजे ॻोठ में तमामु घणेई माण्हुनि जी हेल्प बि कई ऐं जलाल चांडियो वाहिद सिंध जो फ़नकार हो जेको बिना पैसे जे बि वञी ग़रीबनि जे माण्हुनि जे भतनि में शादियुनि में ॻाईंदो हुयो, जिन्हनि खां रुपयो बि न वठंदो हुयो। त वॾी महिरबानी, वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।